जी पेरो खणियो अचान तुझी मैं जेका चोरी थी आहे वो साॻियो पेर अचे पियो ॿुधाई न पेर साॻियो पियो अचे ॿुधाई जी उतां खां पाण खणियो अचूं पेरो साॻियो पियो अचे अञा अॻियां ई पियो हले ठीकु आहे न मैं तुंहिंजी चोरी थी आहे आउं ख़तरनाक पेरी आहियां ॿुधाई न आउं ईमानदारी गॾा माण्हू चोरी जा कुतो चोरी थियण सभु ॿुधाईंदो केॾां वियो तुंहिंजी मैं भई हलो अॻियां हलूं हलो हिते ॾिस इहो पेरो साॻियो अथई साॻियो वारी मैं इहो पेर अथई पेर में हिकिड़ो पेर में ज़ाहिर थियो ॿगे में टे पेर किथे टे पेरनि में मैं खे बूट पारायो अथसि ॿुधाई हिकिड़े पेर जो बूट हुनखे मिलियो कोन्हे मैं वञे पई इन पासे ॿुधाई हा हल हल मैं तोखां ॻोल्हे ॾींदुसि तूं घबरा ना वई हल वई न मैं ॻोल्हे ॾींदुसि आउं ख़तरनाक पेरी आहियां तोखे ख़बर आहे वरी उहो ई पेरो साॻियो खणी अचूं ॿुधाई न हिते बि साॻियो पेर पेर हिकिड़ो आहे मैं जो न बाक़ी टे टंगूं कयूं केॾां तुंहिंजी मैं जो ॻोल्हींदो अलाही हीअ बि साॻियो पेर आहे पेर हिकिड़ो पियो अचे हा हाणे पुॼी आहे हा जॻह बंदि पई अथई मैं तुंहिंजी जेका अथई न छा हेॾां पई वञे हीअ बि पेर आहे मैं हिन जॻह में अथई हा ख़ैर को ॾिसूं था बाबा मुझे मैं चोरी की हुई है ओ यह भी थी भाई यह भटारी में है वाह वाह पेरा वाह पेरा तो जो वडो किथे है वडो अंदर बैठो है सडकर वडे के वडे सडकर मैं है ता मुरे चा खतरनाक पेरी है बस वडई ये है साडे बार थे बाहर आचो के रे बाहर साडे बार करन मेहमान आए तो आया मेहमान दा मिलो अस्सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम व केड़े कम दा की थे अरे हमारा मैं चोरी दिया है तो ये अरे चरया थया छ न सुमन दा जो न निंद दा करन जो मैं आ पीड़ी दा वठी आयो कल वियो या पीड़ी दा छंछर दा वठी आयो ए तवा ही मैं के तवा ये जो तवा ना वो उनका वडी मार के मैं पेरी कोन में ठगी पेरा वो चो नगे जडे मुंजे वाले ते मुंजी मेला चो वठी भगो दगी चोरी थी है मुके दगी चाहे और दगी पेरो खणी है दगी अजा उन पेरो अजा है तो ये दगी है ना या लगन में वो तो के जो ये दगी है ना आयो ना तू ये कुटी या दगी बथी थी अब तू दगी चोरी अजा भैया मैं काने तुजी तू ये असल में करो मुजी मैं आई अब मुके पेरी बुधाई आऊं तो दगी पेर खणे हो जा भाई ही कोने ही मैं तुजी है तमारे मानू खुद जो ही मैं कोने पटड़ी करे तो हल नहीं करो गलती दी बोल तो मैं आए कोनो मले बाकी यार ही मैं मुजी आए कोने तुजी आए के पुगो इते वर्दी लाइन कोन कराइंदो चालान मटड़ी करे निकरो ना साईं वो दगी छोरे हल नहीं करो हां पेरी मानू सुबह करे मुते के आई मोकलाएगा हेलो ने असांजी वारी हालत रे मानून जी मयूं असी चोरियूं काईंदा असी सरकारी नौकरी यारा ठग गयूं है ना